अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा सीरियल दुलाब जी नेक्स्ट एपिसोड जी पूरी मालूमात तव्हां सां शेयर कंदा हलूं त अचण वारे एपिसोड में छा थियण वारो आहे। दोस्तो पहिरियों तव्हांखे मां ॿुधायां त हाणे सिस्टम मंसूर खान सां टकराए चुको आहे, लेकिन फ़िलहालु सिस्टम बि जेको आहे उन वटि सबूत न आहिनि जो मंसूर खान खे पूरो करे, ऐं इन्ही जे करे मंसूर खान जे दबाव जे करे मंसूर खान जे माण्हुनि खे DSP छॾे ॾिनो ऐं हुननि खे ख़बर आहे ही असां सां घटि न कंदो ऐं हुननि वटि सबूत न आहे। इन जे करे मंसूर खान कोशिशि करे थो त असांजे माण्हुनि जे हथां कंहिं सरकारी माण्हू जो क़तल न थी वञे, त हुननि वटि वरी सबूत अची वेंदो, हू वरी असांखे हिकु दहशतगर्द तनज़ीम करार ॾेई छॾींदा। इन जे करे दोस्तो ईअं हलंदो रहंदो सिस्टम तमामु जल्द तव्हां ॾिसंदव त मंसूर खान खे फसाइण जे लाइ सिस्टम कुझु न कुझु कमु कंदो, को तरीक़ो कंदो, या इन्हनि जे माण्हुनि जे हथां क़तलु थींदो को, या इन्हनि खे नाक फसायो वेंदो मंसूर खान खे क़ाबू करण ऐं दहशतगर्द करार ॾियण जे लाइ। ऐं ॿी तरफ़ दोस्तो इहो फ़ैसिलो जेको आहे न वॾो कमु ख़राबु कंदो ऐं खून भाव जे चकर में इहो फ़ैसिलो हिते रुकबो, लेकिन सोडल वारा फांसी चुका आहिनि ऐं इन्हनि खे फसाए वेंदो। पीरल जॾहिं चयो तव्हां मूंखे पत ॾेई सघो था त मुख़्तियार जो क़तल तव्हां न कयो, हू चवनि था हा असां ॾींदासीं, हू त क़ुरानी आहिनि ऐं अहिड़े हिसाब सां ही विया हुते फांसी ऐं फांसी चुका आहिनि। त हाणे सोडल ऐं पीरल जे विच में बि इख़्तिलाफ़ात थींदा, लेकिन हाणे वॾेरो चवंदो तव्हां पत वठो हिननि खां, हिननि खे खून भाव जे एवज़ में संग ॾियो। हिते फ़ैसिलो ओके थी वियो। हाणे इन जाइ ते जेको आहे सोडल मजबूर थी वेंदो, छो त फ़ैसिले लाइ आयो बि उहो हुयो ऐं पंहिंजी ॻाल्हियुनि में फांसी बीगो वियो ऐं शाहनवाज़ खान उन खे चवंदो हाणे तोखे हीउ फ़ैसिलो मञिणो पवंदो, बिल्कुलु अॻिते हली फ़ैसिलो मञिणो पवंदो।